नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कराची में खबर इंतहाल पाकिस्तान सुपर लीग PSL सीजन 6 जी इफ्तिताई मैच में पेशावर ज़लमी जो कप्तान वहाब रियाज मौजूद न हूंदो। पेशावर ज़लमी जे कप्तान वहाब रियाज कोच डेरन समी सां गॾु आयो सिक्योर जोन जी बनकड़ी कई ऐं सिक्योर जोन खां ॿाहिर हिकु टीम मेंबर सां मुलाक़ात कई। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PCB एलामिया मूजिब हिकु टीम जे रांदीगर ऐं ऑफिशियल खे बायो सिक्योर जी बनकड़ी करण ते 3 ॾींहनि जे लाइ आइसोलेशन में मोकिलियो वियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब ॿिन्ही बायो सिक्योर खां ॿाहिर 3 माण्हू सां मुलाक़ात कई हुई, जॾहिं त स्काउट ॿीहर ज्वाइन करण खां अॻु ॿिन्ही जा बाक़ाइदा टेस्ट नतीजा लाज़मी ऐं वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं प्रैक्टिस मैच जे दौरान इहो वाक़ियो पेश आयो, जंहिं सबब छंछर ते ट्रॉफी सां गॾु टीम जो फोटो शूट बि मुलतवी कयो वियो आहे। ज़रियन मूजिब वहाब रियाज जी जॻह आचर ते लाहौर कलंदर सां मैच में पेशावर ज़लमी लाइ कप्तान जो फ़ैसिलो छंछर ते ई कयो वेंदो ऐं शोएब मलिक इम्कानी उम्मीदवार में नुमाया आहे। ॿिए तरफ़ हिकु ॿी फ्रेंचाइज़ जे रांदीगर जो ॿियों टेस्ट बि आकारी आयो आहे, अलबत्ता वो अॻी आइसोलेशन में आहे, उन लाइ टीम के को भी फर्क न पवंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।